नवां डैम अचण खां पहिरीं मौसमियाती तब्दीलियुनि बाबति सोचियो। दुनिया में सभ खां वॾो मसइलो मौसमियाती तब्दीली आहे। अवाम खे मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थींदड़ नुक़साननि बाबति आगाह करणो पवंदो। माज़ी में असां वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। मौसमियाती तब्दीली ईंदड़ नसुल लाइ वॾो ख़तरो आहे। ईंदड़ नसुल लाइ नओं PSGP ठाहिणु घुरिजे। तरक़ियाती बजट 60 सालनि जा माण्हू ठाहिनि था, जिन खे नौजवाननि बाबति का बि ख़बर नाहे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। कुछ वक़्त अॻु में ॿोॾि आई हुई ऐं रोज़ानो जी बुनियाद ते इन हवाले सां मसइला पैदा थी रहिया आहिनि, जिन खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान सूधो सॼी दुनिया बि तयारु नाहे। असांखे डिजिटल हक़नि लाइ कानून साज़ी करणी पवंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में कॉन्वोकेशन खे ख़िताब संदसि चवणु आहे त शागिर्दनि खे ॾिसी पंहिंजी यूनिवर्सिटी जा ॾींहं यादि अची रहिया आहिनि। उहे ॾींहं नथो विसारे सघां जॾहिं अमर मुबारकूं ॾींदी हुई। तालीम दुनिया जे कंहिं बि ताक़त खे हाराए सघे थी। हुनर हिकु अहिड़ो हथियार आहे जेको तव्हां खां केर बि खसे नथो सघे। मुल्क जी मुआशी तरक़ी में नौजवाननि जो अहम किरदारु आहे। अॼु जा नौजवान सुभाणे जा अॻवान आहिनि। डिग्रियूं माणींदड़ समूरनि शागिर्दनि खे मुबारकबाद ॾियां थो। नाकामीअ खे मात ॾियण जे लाइ पाण खे मज़बूत बणाए अॻिते वधणु घुरिजे। दुनिया में का बि शइ नामुमकिन नाहे, सिर्फ़ महिनत जी ज़रूरत आहे। तालीम खे हथी वठाइण बिना को बि मुआशिरो अॻिते वधी नथो सघे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में कॉन्वोकेशन खे ख़िताब। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे डिग्रियूं ॾियण लाइ कॉन्वोकेशन। बिलावल भुट्टो ज़रदारी कामयाब उम्मीदवारनि में मेडल्स, डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट विरहाया। PP चेयरमैन जी सिंध यूनिवर्सिटी जे शहीद बेनज़ीर भुट्टो चेयर एंड कन्वेंशन सेंटर पर आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध यूनिवर्सिटी लाइ 2.45 मेगावाट जी शमसी तवानाई जो मंसूबे जो इफ़्तिताह कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध यूनिवर्सिटी में निम जो ॿूटो पिणु लॻायो। हुकूमत मुखालिफ़ धुर जूं ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तेफ़ाक़। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत मुखालिफ़ धुर विच में ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास 2 जनवरी ते थींदो। ईंदड़ इजलास में मुखालिफ़ धुर मुतालबनि जी लिस्ट पेश कंदी। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि पंहिंजूं सिफ़ारिशूं पेश कयूं। स्पीकर हुकूमत ऐं अपोज़िशन जे कमेटीअ विच में ॻाल्हियुनि वारे अमल खे सुठो सवण करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ॿिन्ही धुरियुनि नाकारी तरीक़े सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। चाहियूं था त सियासी ॾपेड़ ख़तमु थिए। अपोज़िशन खां चार्टर ऑफ डिमांड घुरियो आहे। एस्टेब्लिशमेंट सां न, पर वज़ीर आज़म ऐं मुखालिफ़ धुर विच में राब्ते में आहियां। मसइलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु वज़ीर आज़म जो सुठो क़दम आहे। हुकूमत ऐं अपोज़िशन जो गॾिजी वेहणु जमहूरियत जी मज़बूती आहे। ॻाल्हियुनि जे अमल जमहूरियत जो हुस्न आहे। नेक नियतीअ सां हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर खे ॻाल्हियुनि जी आच कई। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त ॿिन्ही कमेटियुनि पारां ॻाल्हियुनि खे अॻिभराई क़रार ॾिनो वियो आहे। इत्तेफ़ाक़ कयो वियो आहे त ॻाल्हियूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मुलाक़ात में सेनेट चेयरमैन सैयद यूसुफ रज़ा खीलानी बि शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना जो इजलास सुभाणे वज़ीर आज़म जी सदारत हेठि। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। PTI बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस ते ॿुधड़ी एहतिसाब अदालत 18 डिसंबर ते 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो 6 जनवरी ते ॿुधायो वेंदो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत जे जज नासिर जावेद राना वकीलनि खे आगाह करे छॾियो। मुखालिफ़ धुर अॻवान उमर अयूब जी 1 महीने जे लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर खेसि गिरफ़्तार न करण जो हुकुम। पेशावर हाई कोर्ट क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान उमर अयूब जी 1 महीने जी राहदारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। पेशावर हाई कोर्ट जे जस्टिस इश्तियाक इब्राहिम उमर अयूब जी ज़मानत वारी दरख़्वास्त खे ॿुधणी कई। सखर जी ATC कोर्ट पारां डॉक्टर ख़ालिद सूमलो जे क़त्ल केस में 6 जवाबदारनि खे सज़ा ॾियण वारो मामिलो फरियादी मौलाना राशिद महमूद सूमरे जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॾियारण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ॾखण अफ्रीका खे वाइट वॉश करण ते क़ौमी टीम खे वाधायूं। सदर चयो आहे त पाकिस्तान क्रिकेट टीम पूरी सीरीज़ दौरान सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। उमेद आहे त मुस्तक़बिल में बि क़ौमी टीम सुठी कारकर्दगी ॾेखारींदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त क़ौमी टीम सीरीज़ दौरान बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी पारां बि क़ौमी टीम खे कामयाबी ते वाधायूं। पाराचनार जे माण्हुनि खे दवाउनि जी फ़राहमी असांजो फ़र्ज़ु आहे। पाराचनार में खाधे जी खोट खे फौरी तौरु ख़तमु करणो पवंदो। कुर्रम मामले जे हल लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। पाराचनार में अमुन क़ाइमु करण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। मुश्किल वक़्त में असां पाराचनार जे भाइरनि सां गॾु बीठल आहियूं। सिंध जे गवर्नर कामरान टसोरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं।
ब्राज़ील में नंढो जहाज़ घर सां टकराइजी वियो। 10 मुसाफ़िर अजल जो शिकार। जहाज़ घर सां टकराइजण खां पोइ हिकु मोबाइल फ़ोन जे दुकान सां बि टकराइजी वियो। जहाज़ जे किरण सबबि दुकान ऐं घरनि में मौजूदु केतिरा ई शहरी ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। केतिरनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई थी वञे। अमेरिका के नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप पारा पानामा कैनाल से ॿीहर कंट्रोल हासिल करण की धमकी। डोनाल्ड ट्रंप जो पानामा कैनाल के इस्तेमाल लाइ हद खां वधीक ट्रांज़िट फीस वसूल करण जो इल्ज़ाम। संदसि चवण आहे त हू पानामा कैनाल के ग़लत हथनि में वञण न ॾींदो। छाकॾहिं कंहिं पानामा कैनाल बाबति ॿुधो आहे, असांखे हर जाइ ते फुरियो पियो वञे। पानामा कैनाल इख़्तियारियूं बि शामिल आहे। यूरोपी यूनियन जो पाकिस्तान में फ़ौजी अदालत तरफ़ां 25 शहरनि खे सज़ा ॿुधाइण ते ॻणितीअ जो इज़हार। यूरोपी एक्सटर्नल एक्शन सर्विस जी पधिराई मूजिबि पाकिस्तान शहरी ऐं सियासी हक़ आलमी मुआहिदे तहत क़बूल कया आहिनि। अहिड़नि फ़ैसिलनि खे उन्हनि ज़िम्मेवारियुनि सां टकराव सम्झो वञे थो। पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि मुआहिदनि ते अमल बाबति रज़ामंदी ज़ाहिर कई त जीअं GSP+ स्टेटस मां फ़ाइदो खणी रहे।